असां हिन वक़्तु ॻोठ दलमहर में मौजूदु आहियूं, जिते मज़हर अली आहे मरीज़, जेको उनजो हिकिड़ी जंग भॻल हुई, उनखे ऑपरेशन में पंहिंजो राड पियल हुई। राड खां पोइ जेको आहे हीउ सिविल अस्पताल सखर में राड कराइण वियो, त जेके उतां जा सर्जन आहे डॉक्टर अहमद रज़ा लगारी, जंहिं हुनजी चीर फाड़ करे आख़िर में इहो जवाबु ॾेई छॾियो त असां वटि जेके हिन जा इंस्ट्रूमेंट्स कोन्हनि, जंहिंजे करे असां हीअ तव्हांजी राड नथा कढी सघूं। अचो त वधीक हिन मरीज़ सां ॻाल्हायूं था त हुनखे कहिड़ी शिकायत आहे। साईं, जीअं त मां मज़हर अली महर दलॻोठ खां ॻाल्हायां पियो। डॉक्टर अहमद रज़ा लगारी साहब सर्जन डॉक्टर आहे। 2 साल रातिनि जा उन मूंखे पंहिंजे कॾ टुकायो, चए त मां ऑपरेशन तुंहिंजी कंदुमि। मां ग़रीब माण्हू, प्राइवेट, मुंहिंजी वञण जी वसियत न हुई। मूंखे चए मां तुंहिंजी ऑपरेशन कंदुमि सिविल अस्पताल में, इहो असांजो खॿे हथ जो सिविल अस्पताल सखर में। मां तुंहिंजी ऑपरेशन कंदुमि, इहो असांजे खॿे हथ जो कमु आहे, हिकिड़े 5 मिंटनि जो कमु आहे। हर शइ असां वटि मौजूदु आहिनि। हेॾी वॾी अस्पताल आहे, हर हिते मौजूदु माना सहूलियत आहे। मां उहो तुंहिंजो कयां थो। मां उनखां वरी बि पुछियो, साईं जीअं मुंहिंजो थिए कमु हिते त तव्हां कयो, जे न थिए त मूंखे तव्हां मोटाए छॾियो। चए न, मां तुंहिंजो कमु कंदुमि। उनखां बावजूदि मूंखां एक्सरा वग़ैरह टेस्टियूं तमामु घणा ख़र्च बि कराया। जंहिं महिल ऑपरेशन ते वियो आहियां, मां उनखां पुछियो, साईं जे ऑपरेशन थिए त मुंहिंजी कयो, न त ग़रीब आहे, मूं मोटी वञा घर, नंढड़ा बचा आहिनि मुंहिंजा। चई त न, बसि कयां थो। जंहिं महिल ऑपरेशन करे चीर फाड़ करे 18 टांका आया आहिनि हिन मूंखे। पोइ चई त मूंखे हिन जा औज़ार न आहिनि, असां तुंहिंजी ऑपरेशन न कंदासीं। मां उन्हनि खां हेॾा सारा इहे करोड़ रुपया ख़र्च बि फंड बि अचनि था अस्पताल जा, त उहे काॾे था वञनि। उन्हनि जूं दवाऊं जेको आहे त हलनि थियूं प्राइवेट अस्पतालनि में ऐं स्टोरनि ते। बाक़ी इहे मरीज़नि जूं दवाऊं कीअं थी थियनि? हेॾा वॾा डॉक्टर आहिनि, इहे कीअं था ऑपरेशनियूं करनि इन्हनि जूं? हाणे असां तव्हां हुकूमत खे अर्ज़ु आहे असांजो ऐं गवर्नमेंट खे, त इन्हनि ते एक्शन खयो वञे, जेकॾहिं डॉक्टर असां सां हे ज़ुल्म कयो आहे। जीअं त दलॻोठ खां मोहम्मद इदरीस महर पियो ॻाल्हायां। डॉक्टर मोहम्मद रज़ा लगारी असां सां हेॾो वॾो ज़ुल्म करे छॾियो। अखियुनि जे अॻियां चऊंसि पिया त हे मुंहिंजो भाउ आहे मज़हर अली, मुंहिंजो मुस्तक़बिल बि इहो थी, हिकिड़ो ॼणो कमाइण वारो थी। मां अखियुनि खां नाबीन आहियां, असां सां ज़ुल्म न कजांइ। जेकॾहिं असांजी ऑपरेशन करे थो हिन मरीज़ जी, राड निकिरे त ऑपरेशन कर, जेकॾहिं राड न निकिरे त असांखे कंहिं ॿी अस्पताल ॾे लिखी ॾे, असां होॾे वेंदासीं। ख़र्च न कराए, 20 खां 25 हज़ारनि ताईं ख़र्च बि करायईं। ऑपरेशन खां थिए खां पोइ राड बि कोन निकिती। हाणे उहो नंढड़ो मां हिते घर खणी आयो आहियां, मोकल बि अरबा जे ॾेई छॾी अथऊं। हिकिड़ी राति अस्पताल में रहे, न दवा, 2 सुयूं आयूं अथऊं। नशे लहण खां पोइ 4 कलाकनि जे फ़ासिले ते न सूर जूं। हाणे मां इन जे करे सिहत खातो जेको आहे वज़ीर आला खे, मुराद अली शाह खे, ऐं सिहत जो वज़ीर आहे जेको, उनखे अर्ज़ु कयां थो पियो त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जेकॾहिं सफ़ा इंसाफ़ न थियो त मां हाई कोर्ट में केस विझी करे हाई कोर्ट जो दर खड़काईंदुमि। इंसाफ़ जे लाइ मां डुकंदुमि, पर चुप करे मां न वेहंदुमि।